सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट बेंच केस जी ॿुधणी करे रही आहे। अॼु इन कानून जो असर ख़ासि करे चीफ जस्टिस ऐं ॿिनि सीनियर जजिस ते पवंदो। इहो कानून ईंदड़ चीफ जस्टिस ते लागू थींदो। अख़्तियारनि खे घटि न विरहायो पियो वञे। चीफ जस्टिस ऐं पार्लियामेंट में इख़्तियारनि आम्हूं साम्हूं आहिनि। पार्लियामेंट ऐं अदलिया अलॻि अलॻि आइनी इदारा आहिनि। केस में धुरियूं जवाब जमा कराए चुकियूं आहिनि। अख़्तियारनि खे घटि न पर विरहायो पियो वञे। कोशिश हूंदी त ॿुधणी खे अॼु ई मुकमल कयूं। कोहिलू में लेवीज़ फोर्सेस की कार्रवाई। दहशतगर्दन के कंपाउंड में वॾे मिक़दार में हथियारें धमाकेदार मादो हथे। लेवीज़ फोर्सेस की कोहिलू के तालके काहान में कार्रवाई करे दहशतगर्दन के कंपाउंड में 3 एंटी टैंक माइन्स, 8 APMs, 4 RPG, 12 मिसाइल हथ कया विया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में सिविल ऐं अस्करी क़यादत शिरकत कंदी। एपेक्स कमेटी जे इजलास में मुल्क में ताज़ा पेश आयल दहशतगर्दी के वाक़िअनि जो जाइज़ो वरितो वेंदो। हसास इदारनि पारां क़ौमी सलामती कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ढाबे की पंपिंग स्टेशन ते के इलेक्ट्रिक सप्लाई की फनी खराबी सबब पाइपलाइन एक भेरो ॿीहर धमाके से फाची पई। पाइपलाइन फाटण सबब पंपिंग स्टेशन जा समूरा पंप बंद थी विया। कराची के पानी की सप्लाई मुअत्तल। मुतासिर पाइपलाइन ते मरम्मती कम शुरू न थी सघियो। झंडूमरी में मुख टंडो आदम रोड ते 2 ट्रकुनि में टक्कर। एक ॼणो फौत, 4 ज़ख़्मी। 30 वरियनि जो डेवो भील फौत, बाबू ऐं आसन भील समेत 4 ॼणा ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो। नूरियाबाद में मोटरवे ते गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत। फौती शख़्स जी सुञाणप करण मैगवाड़ तौर थी। लाश अस्पताल मुंतकिल।